थी आमी उठो मुलक ते फुटा सावा गा ओ साजन सिखो तू आ अपी गद घुमा ये देश में उस्ताद गुदुड़ा खबर बुध वालिम आज के चार्जे महबूब ते बरसातूं थियूं काफ़ी दोस्तनि लिखियो आहे फरमाइशूं पिया कंपनी तरफ़ां बंदि आहिनि उनजे करे आउं मजबूर आहियां इंशाअल्लाह दोस्त सभई ख़ुशी थी वेंदा ॾिसी बि चए पियो ऐं मुल्क वठो मोहराणो मिठा कारी गेची भड़ फोगे फुटा